मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां हुसन अब्बास। पाकिस्तान समेत सॼी सिंध में इलेक्शन जी गहमा गहमी जारी आहे ऐं मुख़्तलिफ़ पार्टियूं मुख़्तलिफ़ तकनि ते पंहिंजा माण्हू सिलेक्ट करे रहियूं आहिनि ऐं कई माण्हू मैदाननि में लथल आहिनि ऐं असीं पाण अॼु हिकिड़ो ज़िक्र कंदासीं शहदाद कोट शहर जो। शहदाद कोट में कई सालनि खां मोहतरम नादिर ख़ान मंगसी साहब इलेक्शन बीहंदा पिया अचनि, विढ़ंदा पिया अचनि, इलेक्शन खटंदा बि अचनि पिया ऐं उहे वज़ीर मुशीर मिनिस्टर बि रहंदा आया आहिनि ऐं नौकरियूं कंहिंखे ॾिनियूं हुन कंहिंखे न आहिनि ॾिनियूं। इहो त हुन कंबर शहदाद कोट जे माण्हुनि खे वधीक ख़बर आहे। पर हिन वक़्तु शहदाद कोट जो जेको सियासी वायुमंडल आहे उहो इंतिहाई तब्दील थी चुको आहे। पीपल्स पार्टीअ तरफ़ां यकीनन उम्मीदवार नादिर ख़ान मंगसी साहब आहे, पर उते हिकु पुराणो सियासी